नाज़रीन ठठो भरिसां हलाया ॿेले जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ रेंजर्स जी मौजूदगीअ में ऑपरेशन कयो वियो। आबादगारनि एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था महबूब बिरोही जी हिन रिपोर्ट में। ठटे जे कच्चे वारे इलाइक़े में हिलाया ॿेले वटि असां मौजूदु आहियूं। हिलाया ॿेले में ॿेले खाते पारां पुलिस जे मदद सां ऐं रेंजर जे मदद सां हिते पहुची जेका आहे कच्चे में जेको ऑपरेशन आहे उहो शुरू करण जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोशिशूं थियूं आहिनि ऐं अॼु बि उहा नफ़री हिते पतल आहे। कच्चे जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे ख़ाली करण लाइ हिते मक़ामी जेके ॻोठाणा आहिनि ज़मींदार आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे, उहो कहिड़ी राय रखनि था, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ड्रामो ठाहियो वेठा आहिनि ऐं हिननि खे सुप्रीम कोर्ट ऑर्डर ईअं कोन ॾिनो आहे त वञी ॿेला ख़ाली करायो। असांजी लीज़ होल्डर आहिनि, असां लीज़ होल्डर आहियूं। असांजी 2023 जी लीज़ आहे ऐं लीज़ असांजी जेसी ख़तमु थी रही। सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर ॾेखारीनि असांखे, अबाई सुप्रीम कोर्ट अव्हांजे लाइ ऑर्डर खतो आहे, असांखे उहो ऑर्डर बि कोन था ॾेखारीनि। असीं ग़रीब के रहंदासीं, असां छा मिलंदो पोइ, असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? असां आहे 10,000 पगार सो ख़तमु करे असीं रहंदासीं। असां छा ॾिनो आहे? मूंखे ॿुधायो, कपिड़ा फाटा ॾिनो छा आहे असांखे? गवर्नमेंट ॾिनो छा आहे मूंखे ॿुधायो? 4 ॾींहं आया त असांखे पैसा ॾियो, तव्हांखे ठारायूं। असीं रोज़ उन्हनि लाइ पैसा किथां आणियूं? पैसा घुरनि था। हा, पैसा घुरनि था असांखां। छेला छबर माल खीर पीर मेयूं विकिणाए असां हिननि खे पैसा हिकिड़े चकर ॾिना, ॿिए चकर ॾिना, टे चकर ॾिना। असांजा न को केला न को भाग। ऐं जेको असांजी नई पोखी बंदि करायूं सो असांजी बंदि करे कणकूं जा ॿ टे एकड़ थियल आहिनि। उन्हनि खे भॼी बिना गुनाह जी बिलेट खणी लॻल आहिनि। हुतां उहो चयो असांखे पैसा ॾियो, उहो चए असांखे पैसा ॾियो। फॉरेस्ट वारा पैसा था घुरनि। फॉरेस्ट वारा पैसा था घुरनि, असांखां GFO थो घुरे, असां कंज़र्वेटर थो घुरे। सभिनी माण्हुनि खां पैसा वठी ग़रीब आहिनि। हाणे केॾा वञनि जो कणकूं था खेड़ीनि बेगुनाह। अटो 80 रुपया किलो लॻो पिया, माण्हू बुख पिया मरनि। रोज़ हिननि जो ड्रामो आहे, डेली ड्रामो आहे हिननि जो। ऑपरेशन बि करे विया आहिनि ऐं तंहिंखां पोइ FIR बि कटी आहे 17 माण्हुनि ते, ठीकु आहे न। उनजो बि असांजो को रिलीफ कोन मिलियो आहे ऐं उन खां पोइ बि जेको आहे डेली ऑपरेशन हिकिड़ो ऑपरेशन करे बि चुका आहिनि। पैसा वठनि था फॉरेस्ट वारा? हा बिल्कुलु। केरु थो वठे? कंज़र्वेटर DFO सभु वठंदा। 8 लाख एकड़ ज़मीन आहे जेका फॉरेस्ट डिपार्टमेंट जे वटि आहे। उन मां 50,000 एकड़ ज़मीन जंहिं ते लीज़ आहे, बाक़ी 7 लाख एकड़ ते इंक्रोचमेंट आहे। ऐं कोर्टनि हिननि खे ऑर्डर ॾिना आहिनि त वञी इंक्रोचमेंट हटायो ऐं हिननि लीज़ूं पंहिंजूं हथ मां कैंसिल करे ऐं असांखे चवंदा तव्हां डिमोलिश करे तव्हांजो सिस्टम कंदासीं, तव्हांखे लड़ाईंदासीं। भई जेकॾहिं गवर्नमेंट जी ज़बान कोन्हे पोइ कंहिंजी ज़बान थींदी? हीअ लीज़ूं ॾिसो जेके असांखे तव्हांखे ॾेखारे सघूं था, हीअ जेके आहिनि। उन खां पोइ वरी असीं इन ई मैटर जे बारे में असीं सुप्रीम कोर्ट में वियल आहियूं, जंहिंजो हीअ कापी आहे। जॾहिं सुप्रीम कोर्ट खां पोइ भला हीअ जेकॾहिं कानून लताड़े अॻियां अचंदा पोइ सुप्रीम कोर्ट कॾहिं घर वे? सुप्रीम कोर्ट अञा डिसाइड ई कोन कयो आहे। हीअ अॻे कपिड़ा लाहे वेठा आहिनि। बाबा वठि वठां जेको कणकूं बि खेड़ियूं थी आहिनि, होॾा कणकनि जा रेट लॻा पिया आहिनि आसमान ते। ग़रीब खाइण लाइ कोन्हे, हीअ वरी वेठा बिलाइनि। हीअ डिपार्टमेंट मूंखे अॻे 5,000 एकड़ बि ज़मीन ॾेखारे वञे ऐं ॾंढु भरे ॾींदा जेको हिननि फॉरेस्ट लॻायो हुजे। ऐं फॉरेस्ट डिपार्टमेंट खां पुछियो वञे त जेकी बि तव्हां अॼु ताईं फॉरेस्ट लॻायो आहे, केतिरा पैसा वठी तव्हां फॉरेस्ट लॻायो आहे, केतिरो एक्सपेंसिस थिया आहिनि ऐं उन जो रिज़ल्ट छा आहे? जेके असां ऑपरेशंस कयूं पिया, ऑनरेबल हाई कोर्ट सखर जी जेके ऑर्डर्स आहिनि त फॉरेस्ट जी ज़मीन ते जेके बि कब्ज़ा आहिनि उहे तव्हां ख़तमु करायो। उन दौरान उनखां पहिरियां जेके ऑर्डर्स थिया उन में माना इहा शइ हुई त जंहिं वटि बि लीज़िस आहिनि उहे सभु लीज़िस कैंसिल आहिनि। छाकाणि इहो लीज़ पॉलिसी 2004-05 जेका पॉलिसी हुई उहा ऑनरेबल हाई कोर्ट सखर ई जेको आहे उनखे कैंसिल करे चुकी आहे। जेकॾहिं हिन जो कोई अहिड़ो मौक़िफ़ आहे या का CP ते दाख़िल थियल आहे सुप्रीम कोर्ट में या हाई कोर्ट में या उन ते कोई स्टे आहे त उहो भली खणी अचनि। कैमरामैन अली मोहम्मद जोकियो था